एक बलोच न्यूज़ में खबरुन अपडेट जो सिलसिलो जारी है। अवां खे अहम खबर का आगाह कंदा हलूं तो गोठ दरिया खान बोजदार में दुकान के साम्हूं बीठल ट्रक के टालर जो टक्कर। अवां खे अहम खबर का आगाह कंदा हलूं तो गोठ दरिया खान बोजदार में दुकान के साम्हूं बीठल ट्रक के टालर जो टक्कर, जंहिंमें को भी जानी नुक़सान न थियो। ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं त गोठ दरिया खान बोजदार में दुकान के साम्हूं बीठल ट्रक के टालर जो टक्कर थी पियो। उन में को भी जानी नुक़सान न थियो आहे।